थैंक यू आरफा भुट्टो ऐं तमामु बहितरीन ई प्रोग्राम कराइण ते मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थी ऐं तमामु सुठो हिकिड़ो सेशन रहियो आहे माशाअल्लाह सां। ऐं जेको वूमन चैम्बर ऑफ कॉमर्स जे हवाले सां मां ॻाल्हाईंदमि हिते, त हीउ सॼो प्रोग्राम औरतुनि जे हवाले सां थी रहियो आहे। त जेके कुझु बैंक जे हवाले सां बि इशूज़ हुया, बैंक वारनि बि असांखे ॿुधायो, ऐं कुझु जेके बिज़नेस जे हवाले सां इशूज़ हुया जेके ऑनलाइन बि असां काफ़ी मतिलबु सुठो सेशन रहियो, काफ़ी इंफॉर्मेटिव शयूं हुयूं उन में। त औरतुनि खे अॻिते अचण जे लाइ अञा बि काफ़ी सारियूं शयूं खपंदियूं, काफ़ी उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी। जीअं असांजे बैंक स्टेट बैंक खां शाह साहब जन काफ़ी अहिड़ियूं शयूं ॿुधायूं जेके असांजूं लेग्स आहिनि, जेके असांजी अवेयरनेस सेशन्स कराइणा पवंदा। असांजी हाणे हिकिड़ी मीटिंग थी हुई स्टेट बैंक में, त उन में जेके असांखे इशूज़ सम्झ में आया असां उन्हनि सां डिस्कस कयोसीं। उन्हनि असांखे काफ़ी सुठो रिस्पॉन्स मिलियो हुतां, ऐं उन्हनि असां सां इहे बि वाइदो कयो आहे त जेके बैंक में औरतुनि खे असांजी बिज़नेस वूमेंस जेके आहिनि उन्हनि खे इशूज़ थियनि था त उहो उन्हनि खे सॉर्ट आउट कंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके ग्रांट्स जे हवाले सां बि असांखे इशूज़ आहिनि, जेके एग्रीकल्चर जूं असांजूं हाणे उहो दौरु हलियो वियो आहे त जेके औरतूं हुयूं सिर्फ़ु घर में वेही करे कमु कंदियूं हुयूं या ऑनलाइन कमु कंदियूं हुयूं। हींअर काफ़ी अहिड़ियूं असांजियूं औरतूं आहिनि जेके उहे एग्रीकल्चर ते बिज़नेस कनि पियूं। जीअं हिकिड़ो बायोगैस जो बि बिज़नेस आहे, जीअं हिकिड़ो बायो फर्टिलाइज़र ठहे पियो उहो बिज़नेस आहे, ऑर्गेनिक ते काफ़ी कमु हले पियो जेके असांजूं औरतूं पियूं कनि, जेके मूं वटि बि रजिस्टर्ड आहिनि। ऐं ॿिया बि काफ़ी अहिड़ा बिज़नेसिस आहिनि, जीअं असांजूं हींअर मार्ट में बि असांजूं औरतूं अची वियूं आहिनि। जीअं हर लिहाज़ खां असांजी औरत जेका आहे सा अॻिते वधे पई, ऐं उहो दौरु अची वियो आहे जेको औरत मर्द ॿई मिली करे पंहिंजो घर खे हलाए सघनि था ऐं हिक ॿिए जो साथ ॾेई सघनि था। त जीअं ॻोठनि जे हवाले सां ॾिठो वञे त ॻोठनि में वाक़ई में अहिड़ा आहिनि इशूज़, जीअं अदा ॿुधायो, शाह साहब जन ॿुधायो त औरतुनि खे पंहिंजो मोबाइल बि न हूंदो आहे, ऐं उन्हनि सां असांजे सेशन्स कराइण या उन्हनि खे अवेयरनेस प्रोग्राम्स में ॿुधाइण या करणु उहो हिकिड़ो अलॻि सां इशू थी वेंदो आहे, मुश्किल मरहलो हूंदो आहे। ऐं इहे आहिस्ते आहिस्ते शयूं असांजूं ख़तमु थींदियूं। ऐं जीअं पहिरियों दफ़ो हैदराबाद में वूमन चैम्बर ऑफ कॉमर्स स्टेबल थियो आहे, त उन हवाले सां असां जेको 200 औरतूं बिज़नेस वूमेंस जेके आहिनि उहे असां रजिस्टर्ड कयूं आहिनि। त उहे बि ज़रूरु निकितियूं आहिनि, ॻोठनि मां निकितियूं आहिनि, शहरनि मां निकितियूं आहिनि, उहे पंहिंजे बिज़नेस स्टार्ट कनि पियूं। ऐं उन्हनि खे बि हिकिड़ी अञा बि अवेयरनेस जी ज़रूरत आहे। उन्हनि जे जेके बि लेग्स आहिनि, जेके उन्हनि जूं मुश्किलातूं अचनि पियूं, उन्हनि खे घरनि में बि फेस करणी पियूं पवनि। ऐं इहो बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां चवंदमि त असांजा जेके मर्द हज़रात आहिनि उन्हनि असां ते ट्रस्ट करणु शुरू कयो आहे। हाणे उहे बि सम्झी विया आहिनि त असां मिली करे ई पंहिंजो घरु हलाए सघूं था। जहिड़ी हींअर असांजे क्लाइमेटिक कंडीशन जे हवाले सां ॾिठो वञे या असांजी इकोनॉमिकली जेका असांजूं कंडीशन्स आहिनि उन्हनि जे हवाले सां ॾिठो वञे त हींअर औरत ऐं मर्द ॿिन्ही खे मिली करे कमु करिणो पवंदो। ऐं पंहिंजे जेके आईंदा जी मुस्तक़बिल आहे, जेको असांजी औलाद जो मुस्तक़बिल आहे, असांजी नयूं जेके जनरेशन्स ईंदियूं उन्हनि जे लाइ असांखे हिकिड़ो पावरफुल स्टेज ठाहिणो पवंदो, त जीअं उन्हनि खे इहे शयूं जेके आहिनि से उन्हनि जे लाइ जदोजहद न करणी पवे। त बिज़नेस में मां इहो ई चवंदमि त असांजी औरतुनि खे अञा बि अॻिते अचणु खपे। ऐं असांजूं बैंकूं जेके आहिनि उन्हनि माशाअल्लाह सां असांखे तमामु सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे। असांजा उन्हनि सां सेशन्स थिया आहिनि, असांजी जेके मंथली या ॿिए मंथ में असांजी मीटिंग्स उन्हनि सां हलनि पियूं। ऐं इहे जेके आहिस्ते आहिस्ते शयूं आहिनि इहे वधंदियूं, ऐं ग्रांट्स बि असांजी औरतुनि खे मिलंदा। ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त विदाउट मार्कअप असांजी औरतुनि खे जेका आहे स्टेट बैंक ग्रांट्स ॾिए, त जीअं उहो पंहिंजे बिज़नेस स्टार्ट कनि। स्टार्टअप बिज़नेस जेको आहे उहो मोस्ट इम्पोर्टेंट शइ हूंदी आहे, जंहिंमें उहा चाहींदी आहे त भई मुंहिंजे हथ में हींअर कुझु बि कोन्हे को, मूंखे कुझु मिले त मां स्टार्ट कयां, उन खां पोइ मां जेका मार्कअप ते बि वठी सघां थी। त मां रिक्वेस्ट कंदमि त स्टार्टअप बिज़नेस जे लाइ जेको आहे असांजी औरतुनि खे जेको विदाउट एनी मार्कअप लोन ॾिनो वञे, त जीअं उहो पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कनि। उन खां पोइ जीअं हुननि जो हिकिड़ो गाॾो हली थो वञे त पोइ मार्कअप ते बि पंहिंजो स्टार्टअप वठी सघनि थियूं। थैंक यू।